सिंध दरिया ते धाड़े खिलाफ सिंध में एहतजाजी तहरीक जारी है। कराची, हैदराबाद, मीरपुर खास, शहीद बेनज़ीराबाद सखर शहरन में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। सिंधु दरिया में नवा कैनाल्स कढण खिलाफ भिटशा में जसकम बशीर खान ASUP जे अगवाड़न आबिद हुसैन शहाड़ी ऐं शकूर नाज खास खेली अब्दुल शकूर जमाली समेत बेन शहबाज पेट्रोल पंप खां मुख चौराहे दम्बोरा चौक ताईं रैली कढी। बाडरे में सिंधु दरिया ते कारपोरेट फार्मिंग ऐं 6 तकरारी कैनाल अडण खिलाफ सिंध तरक्की पसंद पार्टी पारां दरगाह चौक खां हैदर चौक ताईं पार्टी जे वाइस चेयरमैन गुलजार सुमरो, मोहम्मद नवाज ब्रोही ऐं ॿियनि जी अगवाड़ी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अगवाड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंधु दरिया में नवा कैनाल कढण सां लाड़पटी, सिजावल, बदीन, ठटे ज़िलनि खे समुंड गड़काए वेंदो ऐं सॼी सिंध सुकी वेंदी। हुननि वधीक चयो आहे त सिंधु दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। सिंध जो बचो बचो पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ मज़ामत कंदो। संदन चवण हो त चोलिस्तान ऐं ॿिया कैनाल क़बूल नाहे। सिंध खे बणजण न ॾिनो वेंदो।